तो डकन दियूं टंगू किरऊं न किरऊं आसां जी मर्जी पियूं था शराब सदायूं था नवाब हुजऊं न हुजऊं आसां जी मर्जी पी 60 प्यारो ठरो वञी था वठूं राशिद सुधो तरो खबर गान जी बे गाले जा वञा इन करे मां सोचो हेडो वडो भक्त त मां भी कुछ के इन भक्त के कुछ करण चाहियां मां सोचां तो कोई दोस्त अचे जो मुझे सलाह दे त मां इलेक्शन में बिहां या शादी कयां या केड़े पासे वञां इंदो त मां पाण ई नहीं अचां साईं मुझा हिकड़े हंध मां कुआर जी तारीफ़ पे कई जना मुझे माइट ने शादी कर मां कुआर जगह गानू गए मुझे ढकण जेड़ा थई चपड़ा पिरी तुझो बदन सजो बस नादिया तुझे लेटण ला वडो प्लाट खपे सो इन हिसाब सां कोन को अची नो दोस्त को मोमन अड़ी सलाह ॾेई वठे त उन तरह माण्हू अचे न सलाह लाइ काज़ी मंदी खदड़ी पाती हाँ इहो ई त चक्कर आहे न मसलो ॾीच माई अस्सलाम वालेकुम सजी संगत के याद मदद बाबा केड़ी संगत जेरा राशिद द पिला जो सखी गादी कलंदर हाय इनन मां कोन नी गे न हेते तो परेशान छो बिठो असल में परेशान बार गडन हां पर मां जे कोई सलाह दे मुखे तू जो जड़ो भूत ही बादी लगे दो न हां मां चाहो तू शादी कर अच्छा हां माने हेडी मां गई में शादी के अरे शादी में चला बड़ा फायदा दान हां तो घरे कामकार छे हां दोस्त मानी बजा मिले हां बिना ब्रेक मने वाले मन तो जी सब सहूलत थी दी अच्छा पर तोखे को रिश्तो सुजी दो तोखे के रिश्तो दी दो सोचा न मदा ता ना बुफी मिले अरे असा वरी तोखे के दी ने बूथ तो सोन सही छा जो मुझे बूथ के ये बूथ दे छो जरो थई ए दिस ना भाऊ बीठो ये ने ओडन जी ढुकी करे बने ते छती रहे इने माण्हू अमान जी गाल हुंदी इने सजो सोन सही फुल जन बेगेर तक थुकलान बतिया चाहे ने बूथ लो न फिरो यो बूथ वाट ते रह जी हां गाल को मुझे सलाह तो कहियो तो जा हां मां तो जिला संग बंद कयो अच्छा आई ओने का प्लस में तुजी मां शादी कराया दो मेहरबानी करे बर्बादी मां नथो करण चाहियां अरे तू जो पी पे शादी कर तो के न करे अरे मां हुआ ही छड़ो छई हां बुध न हर शे जदा मां तो कया खर्च हर शे तू उठ तू परेशान न मुखे राशिद आंगण गंजो ना है मेहरबानी करे मां नथो करण चाहियां अरे बुध मुजी सलाह मन चरिए जा पुत्र छोकरी मां वठी दो जा तू गई ते बम चबी पो तू भले न कजा वठी आ भला भले तू न कजा राशिद के वठी आ पर गाल बुध मुझे 0 मीटर छोकरी अड़ी वठी देता है हाँ मुझे 0 मीटर 1 किलोमीटर हलो ये थुकी होने तो बूथ में या अल्लाह सही हाँ हाँ छो बार पराव तो ठीक फायदा हबीबिल्ला तबीबिल्ला व रहमतुल्ला छात हुस्ना छात जवानिया लस्सी और लोटो बाकी हेडे सफा चावर जी मानी ए तो गलाई में ने भेड़ के नजर पई ये छोकरी है जेकी शादी कर शादी कर दी तू हिन सां हां तू तो सवेल का ये दिखे असल में जण मानू ही कोन छा दो असल में मां आखिरी पीस मार्केट में चले मु जड़ो को सुनो आए ते बोल अरे ई आगा 20 सारी गाल न कर मां माई छजा दे मुके भाई बच्चा छोकरी के जो राशिद शादी करे कंदस गाना कंदस ने मथे ते छो रखी वठो होती लंकी हरी अरे यो राशिद की होती गाने का यो ता घर अची गंजो थियो असल में खीर मान अरे बुध ये छोकरी वठी आयो हां तू छोकरी सा थोड़ो एडवर्टाइज हदीस मां जेतनी मुले जो हदीस निकाह त कंदे न बाकायदा था न मुलो सुठो वठी त मता मुलो वठी त कम ही खत्म थी गाल आए जा घट मता न कमी चकनी से गचते वञे हां मोहतरमा ता के शादी करे शौक जी जी छो था करे बस शौक
असल में मुंहिंजी मिशन तेज आहे। अच्छा मां हफ़्ते में 1100 ॿार कढंदो आहियां। माशाल्लाह। पोइ इहो तव्हांखे तकलीफ़ कोन ॾींदा जॾहिं ॿार कढंदा आहियो? तकलीफ़ मूंखे केॾा ईंदी, तकलीफ़ तव्हांखे थी अची सघे। मूंखे कीअं तकलीफ़ ईंदी? ॿार तूं थो कढी मशीन तूं थो हलाई। मुंहिंजो मतिलबु आहे ॾिस न, मूं वटि हिकिड़ी मिशन आहे। ॿुध सलाम अथई जेको तूं ॿार थो कढी, मर्द को कॾहिं कोन ॾिठो आहे ॿार थो ॼणे। हिन जी मशीन आहे। तव्हां शादी कंदो? जी शादी करण खां पोइ तव्हां थोरो इंजॉय कंदो? एंजॉय छा वरी हेॾा वरी ॾिस चरी हेॾा माण्हू ईंदा न कराची पार्क घुमण। अरे तोखे कराची पार्क घुमण वेंदा माण्हू चवंदा आहिनि वञूं था गुलशन हबीब घुमण। तूं सिधो वञी रश ते थोड़ ते हथ रखी त गुलशन हबीब हिते हेॾे गुलशन हबीब जो माण्हू बार बार ईंदा आहिनि ख़र्च करण। बराबरि हाणे ॻाल्हि ॿुध, तूं शादी कईंदी, मुंहिंजे दोस्त मुले जो बंदोबस्तु करे अचे त पोइ बसि निकाह अचे। हा सही आहे, चुपड़ी थोरो परते थी बि। छो धप जी अचे या मुमा? हा तूं मुमा धप जी अचे वञे? अचे पई त छा कयां, नक खे बंदि करे छॾियां। अच्छा माशाल्लाह, तव्हांजी मर्ज़ी आहे, मजबूरी आहे असांजी। बस इहो मुल्लो आहे पिणे खे बस में थो पिणाणे वञे। पोइ पुतो जॾहिं चूसे लंबका त भलो आहे। मूंखां इहो मुल्लो तकी भॼी पई आहे लोटे में। चेड़ा का साईं अचो। साईं हेॾा तो तकलीफ़ कान्हे का? साईं बच्चा वाली छप्पर साईं मुल्ला बिस्मिल्लाह मथे चढ़ो जा कर भगा भगा था वञो। सही मूंखे छा जे लाइ घुरायो अथव मुंहिंजा बाबा? तोखे इन करे घुरायो अथव नंढनि ॿारनि जा कछा थो। तव्हां ऐसो फीस कयो, मुले खां थोरो ऐसो फीस कयो। राशिद आयो अथव, मां त चवां थो इन खे ॾियो त वाॾण छिके। अरे ॿ टे खटियूं टी रात बि छिकियूं आहिनि राशिद मौलाना। भला जे राशिद लाॾो फेराए थो त तव्हांखे कहिड़ी तकलीफ़ आहे मुंहिंजा बाबा? अरे लाटू त हुनजो अॾोर त असांजी थी छॾे न। बाबा मां निकाह कोन पढ़ंदो आहियां, तव्हांजो पुराणियूं गुज़ारे वञनि त पार भला कटंदो आहियां मुंहिंजा बाबा। अॻ में बाबे खे तड़ ॼाई कबर में जीअं पूरे वरी भॼी आयो। मूं पुछियो मां छो भॼी अचे? हरामी मुले खां तड़ी ले जा रहियो मूंखे। हिन सां शादी कई? शादी हिन सां नथो कयां भाई, कंहिंसां नथो। माशाअल्लाह माशाअल्लाह, हथ हथ में मिलायो ॾिसां त तव्हां पाण में ठहियल आहियो या मुले खां ज़ोरी था निकाह करायो? हथ हथ में मिलियो। वाह वाह, ॼण भेण खे स्कूल वठी थो वञी। तूं छोकिरी थोरो मुले सां बराबरि थी बीह। ॾिस ॼण माउ खे अस्पताल वठी वञे त डॉक्टर राशिद हिकिड़ो परे थो वञा, उन ॾे वठी वेंदुसि। निकाह पर असांजो निकाह 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 अथव हिकिड़ो 1000 वारो, ॿियो 2000 वारो, ॿियो 5000 वारो। तोखे कहिड़ो खपे मुंहिंजा बाबा? भला निकाह त पढ़ी जा अगठ थो खपाई। हिकिड़ो 1000 वारो, ॿियो 500 वारो, ॿियो 5000 वारो। हाणे इन में निकाह में माना फ़र्क़ु कहिड़ो आहे, वचन कहिड़ो? 1000 वारो पढ़ंदो साईं त पहिरीं ॾींहुं भॼी वेंदई मुंहिंजा बाबा। भला हू जेको 5000 हू जेको 2000 वारो जेको चईंदो 2000 वारो ईअं यादि हे छोरी भॼी वञे त मां पहुची ॾींदो साईं मुंहिंजा बाबा। महिरबानी करे 1000 मथे वटि राशिद पढ़ाए ॾिजो। राशिद वारो अहिड़ो निकाह हूंदी सफ़ा जीअं सीमत
भला जेको 5000 वारो मौलाना 5000 वारो या तो छोरी के धिक्का ॾेई ॿाहिरि कढ त तुंहिंजे पेरनि में किरी पई वॾी मुंहिंजा बाबा सलाम ते मुला कुते आ पुछ एड़ो दिन का बुधा ठका इयो एड़ो पर सब वचन निकाल थोड़ो हेठ हला हेठा मां हे असां मेरा जासा हेठ पढ़ंदा आहियूं मुंहिंजा बाबा ऐसे तू लैया मेरा मुकाम या जिन्न हाँ कुआर बच्चे मौलाना पेट हरामी बारे कबर सही मां वे आ जा उठा न को उथी भी तू उथी भी ए तू उठी थी कोले बीमारी दी जा भाई मुझा मोला शादी जी गाए अल्लाह करे राशिद सा करे परियो जो गोटा बनी पीसा सुमिया निकाह तो पड़ी ना फिर बुरके जी सिलाई तो कर सही तरीके से पढ़ समझ में तो दे थोड़ा बात तो वही ना अल्लाह करे मुझे साथ शादी करे है तू जी बसुर में जेब कटो यार मुझे जाओ जी पीसा सुमा खड़ा रखे न ठोशो कढे न सिंख अंग्रेजन ला लांग बूट सही तरीके से निकाह पर तो खबर पड़े थोड़ा बात बड़ी बात तो पैसा क्यों सुना रहा हद से मुझे मोड़ा आवे छोरी छोरी पावर में भजो नहीं थोड़ा बात तो एड़ो निकाह तो पड़ी शर्म अची मुखे डोकर हे था जमा था जो चा ना सही तरीके ना पढ़े न मना छुटे तक न तो ही कर भला 2 मिनट पाणा शा पर ढीले छो असल में जगह में जारो सी वारे में टंगे जारो लगी तू पंजा शा पर ढीले छा जो में शा पर छा कंदे राशिद खजड़ की गुई उखे ताली दे बाबा ताली दे बाबा ये बूथ नीले ये बूथ नीले बटे छो बियो कुछ कोने को रास्ते दे चंदे ही पेटी कर रखन कोने में बना खैरात अच्छा तू बूथ नहीं दे छा कले मुझे बूथ राशिद वो ताक में केंदी कान होने जाए तो अरे तू मानो को पूछनी चाहिए कुछ कौन करते हां सही है निकाह सोए करके न पड़े हाल में खास वाला हाल में सिमी में मानू का ना पावर जो कुत्तो थी वाला ये रहियो करे न पड़े निकाह चले यो पावर जो कुत्तो ताजे तरते न हो जाई तो राशिद रोज घर में गई मुझा बाबा अच्छा ने निकाह सही पर आवाज समझ में जे पब्लिक समझे गाल बुध बोला भी ब्रेक यो समझ में न तो अचे छा छोकरी शादी मुसरा तो कराई या पाजी भेण वनवा मादो थाई आवाज दा पर सुने तरीके ना पर खबर पई बात तो आया हां बात तो आया थोरो भूल जी तो बोला बात ने थुक फिटी के सिद्धो चीज हां पक्का हां पक्का अल्लाह तो आरो बूथ का काउस में पंजलो जे राशिद वक्त पचाए ये कंदे बूथ नहीं थे राशिद चीज बूथ हां राशिद साहब को चर्चा पे तो करी राशिद सा जो कारो असल में हूं या तिजा पुत्रो सुठो मामा डोकर दयो तो वने राशिद जे पोया पजी आयो आ खीर बोण जो पियो मैं जे बात में थण बता पूरा जो वरी चर्चा बने बिस्मिल्लाह किनी कोन ठका तरीका हो कच्चो आई नहीं बारियो तो फौरन बताओ थारियो बाबा ठका तरीका हाथ हो तो ठको निकल अरे बियो तरीको
हाल ओए घणा मुलान हसत लाया पुट मां पेरे ते करके शादी अरे तुम आओ वही गाल तो कया नो वही हसना छिन छियो छै छियो मुबारक मुबारक राशिद आया नहीं आजा सकवार के राशिद तू सही नहीं बोला राशिद था कौन है राशिद मेरा राशिद